सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन जी मुलाक़ात में 2022 जी रिपोर्ट पेश। कमीशन जो इम्तिहान पास कंदड़ नौजवान लाइ जल्द नौकरीअ जी सिफ़ारिश कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन मोहम्मद वसीम मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन सैयद मुराद अली शाह के 2022 जी रिपोर्ट पेश कई। रिपोर्ट मूजिब कमीशन 1120 मुख़्तलिफ़ खातनि में ख़ाली जाइ लाइ इश्तिहार जारी कयो। 2120 पोस्टुनि ते 7723 उम्मीदवारनि दरख़्वास्तूं ॾिनियूं। 4475 उम्मीदवार इंटरव्यू में वेठा। 1477 उम्मीदवारनि लिखत टेस्ट में कामयाबी हासिल कई। 4475 उम्मीदवारनि मां 976 उम्मीदवारनि इंटरव्यू पास कयो ऐं उन्हनि जी नौकरी जे लाइ सिफ़ारिश कई वई आहे। मुलाक़ात दौरान सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन कमीशन में सुधार आणण ते सैयद मुराद अली शाह जा थोरा मञा ऐं सिंध जे वॾे वज़ीर एहलियत जी बुनियाद ते कमु करण ते चेयरमैन खे मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त असीं चाहियूं था त तालीमी एतबार खां बहितरीन नौजवान कमीशन जे ज़रिए इदारनि जो हिसो बणिजनि त जीअं असीं तालीम जे मैदान में कामयाबी हासिल करे सघूं।